यो पेरो मुमली माई बचुल ते नवाब खान लग रहा है कोई मगती ही जाने तकड़ नगर मुसा फिर यहाँ तो नवाब खान सामने मां तो चवा तो तू अचमन पाया ते बीरा मुसा नवाब खान मुखे इते पहिरे ला बियारियो आ तवा के अंदर वञण जी इजाजत कोन ॾींदुमि तू रोकींदे मीर ऐं मूसा खे हा हा मां रोकींदुमि तव्हांखे जितो थी भी मूसा तुम अबे के जवा चोर जाई ना मतलब तो क्या खबर है ना मीर जो मोचड़ो गोलियां खा वधीक खा चुप करे ते भी मूसा तू पहिरियों भी असां सां भलाई कई हुई मां हथ जोड़े तोखे थी चवां त हाणे भी असांखे मुसीबत मोकिल ॾे मूसा मूसा भी ते मूसा 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 इते भी मूसा जेकरे तू हूं अभागण के पांजी वनीअ जी सूरत में कबूल कंदे त मां सॼी जिंदगी तुंहिंजी बानी थी गुज़ारींदसि मूंखे हिकु गैरतमंद वर जी ज़रूरत हुई जेकॾहिं तुंहिंजी गैरत गवारा करे मूंसां निकाह विझी मूंखे हितां वठी हल मूंखे तुंहिंजे अचण जो इंतज़ार रहंदो मूसा हल मीरा ते बाबा साईं मूसा वारनि खे त तव्हांजो थोरो मञणु घुरिजे हा पर हो जीअं ॿाहिरि निकिता आहिनि तव्हां ॾे लड़िया ई न आहिनि अकबर थी सके थो त अञा ताईं उन्हनि खे इन मामले जी का ख़बर ई न हुजे बाबा साईं मीर त उन्हनि सां हक़ीक़त कई हूंदी न बाबा साईं किथे नवाब खान तव्हां सां बिटी चाल त नथो खेॾे करीमा आहे त नवाब खान वॾो कमीनो शख़्स असां सां हिकिड़ियूं ॻाल्हियूं थो करे वरी जॾहिं मूसारनि जे साम्हूं थो अचे त उन्हनि खे ॻाल्हियूं ई केतिरियूं थो ॿुधाए इन जी जांच बि करणी पवंदी करीमा बाबा साईं पक सम्झो त इहो नवाब खान ॿिन्ही तरफ़नि खां खेॾे पियो बाबा साईं इहो असां ते अलॻि थोरो कंदो पर मूसा ते अलॻि थोरो कंदो अकबर हिन माण्हू जी नियत जी त असांखे ख़बर ई नथी पए ख़बर ई नथी पए त इहो माण्हू सुधरंदो कॾहिं बाक़ी अकबर तूं हीअं कर जो नवाब खान जे ॻोठ जो को अहिड़ो माण्हू ॻोल्ह जेको नवाब खान जे तमामु वेझो हुजे जेको कम सां लाइ करे नवाब खान जी ज़रे ज़रे जी ख़बर असां ताईं पहुचाए ठीकु आहे बाबा साईं कोशिश कयूं था नवाब खान सां गद्दारी को बि न कंदो बाबा साईं जेकॾहिं हिन चकर में नवाब खान सां धोखो करे थो त पोइ नवाब खान सां सिधो छेड़ो रख रखाणी कोन कंदसि पोइ मरबो या मारबो हिकिड़े पासे थींदासीं
तव्हां ॿाहिरि हलो मूंखे मूंसां सां अकेले में ॻाल्हाइणो आहे। जी बाबा साईं। मूंसां वे त थधे दिमाग़ सां ई सुकून सां ॻाल्हियूं कयूं। ईअं बीठा रहियासीं न त असां ॿिन्ही जो दिमाग़ गरम रहंदो ऐं ॻाल्हियूं निबिरी कोन सघंदियूं। मूंसां दुश्मनी घणी थी चुकी, हाणे असांखे हिकु थियणु घुरिजे। इन करे चवां थो त वे ऐं थधे दिमाग़ सां ॻाल्हियूं कयूं। वे वीर, जॾहिं मूसा खे गद्दारीअ जो अंदाज़ो हो त वीर घटि में घटि तूं उनखे नवाब जे तरफ़ छो वञणु ॾिनो? ध्रुव मूंसां रुकजण वारो आहे। जेकॾहिं मुंहिंजी जाइ ते तूं हुजी हा त छा तूं मूंसा खे रोके सघी हा? जेकॾहिं धोखे में मूसा खे मारे विझनि त पोइ? न ध्रुव, हिन वक़्तु नवाब खान इहो कमु न कंदो, छो त विच में सिजावल खान बीठल आहे। जेकॾहिं सिजावल खे विच ते आणणु चाहियां न त मूसा खे अकेलो न घुराए हा। नवाब खान इहो थो चाहे त असांखे पाण सां मिलाए सिजावल खे अकेलो करणु थो चाहे। ध्रुव, मां सम्झां थो त नवाब खान जे दिमाग़ में छा हले पियो, छा प्लान आहे, इहो असां कॾहिं बि सम्झी कोन सघंदासीं। वीर, हू असां सभिनी जो मौत थो चाहे। इन खां वधीक हुन जे लाइ ॿियो छा हूंदो? ध्रुव, नवाब खान जा सिर्फ़ दुश्मन असां न आहियूं जो हू असां खां ॾिनल हूंदो। हिकु तरफ़ सिजावल खान ऐं ॿी तरफ़ शेर अली बि आज़ाद थी अची वियो आहे। ऐं नवाब खान वटि के अहिड़ा मज़बूत माण्हू न आहिनि जेके उन्हनि खे मोड़ी सघनि। इन्ही करे नवाब खान जी पहिरीं कोशिश इहा हूंदी त हू मूसा खे पाण तरफ़ मिलाए। जेकॾहिं मूसा नवाब खान सां हथ मिलाए थो त छा असांखे बि हथ मिलाइणो पवंदो? ध्रुव, पहिरियों ई मां मूसा जी तमामु घणी मुखालफ़त करे चुको आहियां। हाणे मां वधीक नथो करे सघां। हाणे जेकॾहिं मूसा मुंहिंजे दुश्मन सां बि हथ मिलाईंदो न त बि मां मूसा सां गॾु हूंदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।